फरीबाबाद जीवनारियूं, फरीबाबाद जीवनारियूं। ज़फ़र जी सज़ा ज़फ़र खे ही मिलण खपे। शमी, असल में ज़फ़र जो साह अज़रामिया अज़रामी, जेस ताईं उनखे नाकेली न पवंदी तेस ताईं ज़फ़र सिधो कोन थींदो। सोच शबाना सोच, मुखे लगे तो अंदरा अंदरा को खाए तो कुछ थी रहियो आहे अंदरा अंदरा। मूंखे त का ॻाल्हि नज़र कान आई आहे। छोकिरी मुंझल आहे, बस समझी न आहे सघी। मुंझल कोने, खरिया मुखां धार रही आहे न, तॾहिं पतो कोन थो पए में। मां कंदुसि शरीफ़ ते हमलो। वैसे अब छा थियो अथई? मुंहिंजो छा फिटायो अथसि जो मां हुन ते हमलो कंदुसि? उहा बि मूंखे ख़बर पई आहे। उन जे करे त तोते शक वियो अथम। तव्हां ॿिन्ही खां सवाइ कोटियो नथो थी सघे। अनवर मूंखे जांच लही ॾे त उन ॾींहुं अज़रा जे घर केरु खड़ियो हो? मां त फिलहाल तोते पे सोचा ये केड़ा अबाबील उड़ी आया, चुपचाप तोके धके मथा ही मथा उडामी विया। सोपी अनवर जे कमरे में, अनवर एतरो कमजोर कोने। ज़रीना जे दिलावर जेड़े गुंडन सां गड घुमंदो ऐं यारियूं रखंदो त सुख सां कीअं रहंदो? कुछ करे त मन बहलजेसि न धंधो न धाड़ी। तो वरी केड़ी पुटला कोशिश कई आ नौकरीअ जी धंधेधारीअ जी? ने पुलिस जी नौकरीअ में लगाई सा तॾहिं बि सही हो। हा साईं, रिकॉर्ड बि मुड़स जो भलो सो पुलिस में थींदो भर्ती। तेतर मुंहिंजो अंग को नथो छुई सघे जेतर ज़फ़र जीअरो। मूं पाण खे हुनजी अमानत समझो आ। छॾ यार, ज़फ़र ॿुधी ॿुधी मुंहिंजा त कन ई पची पिया आहिनि। ज़फ़र बेवफ़ाई जी अलामत आहे। अच ॾिस त तोते केॾा इल्ज़ाम पिया लॻनि। जवाब ॾे न पंहिंजे पीउ खे। तुंहिंजो मग़ज़ ख़राब थियो आहे। तू चरी आहीं। मां तोखां थो पुछां ऐं तूं छोकिरीअ खे थी विच में आणी। त पोइ ॿुध छोरी, न राति कंहिंसां मिलण वई? हा ॿुधाए मूंखे, कंहिंसां बि भगी वञी? पिणे चए तो तूने रात तू कंहिंसां मिलण वई हुए। कुछ शर्म ई कोने हिन मुड़साले खे। मां ॿुधाए छोरी, हाँ बात जो बंद कयूं वेठी आ। मां चवां तो मूंखे जवाब ॾे छोरी। ज़फ़र चरियो थियो आई छा? कल के खिलंदई मथा हटी परे थी। मां बरां थो, मूंखे छोरीअ खां जवाब खपे, न त अॼु ते इते ई ढेर कंदो सांस। पर ज़फ़र एड़ी का ॻाल्हि आहे ई न, कुछ भी न आहे। तोखे रुगो अजायो शक थियो आहे। अजायो शक न आहे? मूंखे जवाब खपे हिन छोरीअ खां, हा ऐं न में। ॿुधाए छोरी, हाँ मूंखे ॿुधाए छो नथी? अॻो पोइ मुड़ुस त ॾेई छॾिया आहे न, सुभाणे मुंहिंजी बेइज़तीअ जो त कारण न थी न। अॼु मूंखे जवाब खपे हिन छोरीअ खां। मूंखे जवाब ॾे छोरी। मां चवां थो अॼु मारींदो मां, घुटो ॾींदो मां। ज़फ़र एड़ी का बि ॻाल्हि कोने का, तोखे अजायो शक थियो आहे। इहो मुंहिंजो ऐं अज़रा जो मामलो आहे, तूं विच में न अचो। मम्मी हाणे हीअ असांखे हिते कान सहंदी। हल त असां हलूं, हिते हाणे घणो सठोसीं। अच्छा मम्मी। अज़रा मां चवां थो मोट, मां चवां थो मोट, न त कोहंदो सां। छोरी मोट। ज़फ़र तू छा थो करी? हुन मासूम जे पुठियां पइजी वियो आहीं ऐं बदनाम मां थी थियां त मां थी तुंहिंजा कन भरियां। आखिर तुम्हारी भेण मुआरी भेण के घरा लोदरायो मस त ठानी की थी। अदा हाण ताऊ भी बेमोचड़ी में अची वई आया। हिते अचां थी त बाजाई बसरा ऐं हुते वञां थी त शबाना। अदा मूंखे हिकड़ी ॻाल्हि समझ में नथी अचे त आखिर मूं इन्हनि जो ॾोह कहिड़ो कयो आहे।
इन्हनि खे का कली कोन थी पए। अदी तू त अजायो थी विफले, मुझे त मलाइकन खे भी खबर ना है त तुझे घर में छा पियो थी। न मां अचां न मां वञा, मुझो छा तू जाने ऐं शबाना जाने। भेण तोखे त जलियो अमित न वञ बाबा न वञ, त तू चवण में आहीं कान। बस ये मुड़स जे पुठियां लेली थी लगी थी पई, ऐं उनमें त मुड़सीअ जो अखर आहे ई कोन। हाणे त हरू भरू पंहिंजे धी ते इल्ज़ाम पियो हणे, पर इहो फ़ैसिलो ज़फ़र खां वठिबो ज़रूर, छॾिबुसि कोन। तूं माठड़ी करे वेही रहो, ही घर तो जो आहे। ओ ईअं चाढ़ेसि, अञा मथे ते चाढ़ेसि। चुप हणे न लत। ॿुधो अथमि त माई सभाई वरी कावड़ जी नाज़ण जे घर आई आहे। बस प्यारा, अलाए वीचारी कहिड़े टोलाकनि में आहे। एतिरियूं सज़ाऊं मिलियूं अथसि, पोइ बि अञा वीचारी खे माफ़ी नथी मिले। बराबर, पर संदुस में को फेर आहे जो ज़मीनी जाइ नथी ॾेसि। न्याणियूं न ॼमनि प्यारा, न्याणियूं घंघर आहिनि। अज़रा जा इल्ज़ाम सिर ते नथी खणी सघे। मथां वरी हुन माई शबाना जा ताना, वञे त वीचारी काॾे वञे। छो अज़रा ते वरी कहिड़ा इल्ज़ाम आया? ॾाढ़ी बेर पाण धुआं, सो अज़रा वीचारी कुछ करे न करे इल्ज़ाम त लॻंदा न। प्यारा इन अज़रा के हाणे उथारे छॾी न त भलो थिए। पर ज़रीना पंहिंजे छोकरे में भी त हाल कोन्हे न। को इश्क कम ईंदुसि छा? को धंधो धाड़ी करे पंहिंजे पेरनि ते बीहे त असां बि का मिंठ मेड़ कयूं। हेॾो मथो था आणूसि, हेॾियूं रड़ियूं था कयूंसि, पर पंहिंजी ॻाल्हि का मञे थो, को सम्झे थो ॻाल्हि खे। अरे बीहंदो पेरनि ते प्यारा, तू कुछ करे, छोकरो विखरी वियो आहे सफ़ा। न को इहो घंघर पंहिंजी ॻीचीअ में विझंदुसि छा? तू तो मुझो घर थी तबाह करे। हे तू छा थी करे? आखिर मां तुझो केड़ो डो कयो आहे? आदि मां छा थी कयां आदि, मां त पाण अची फाती आहियां। मां त ज़फ़र ऐं सभाई खे ठाहिण जी कोशिश पई कयां। मूंखे कहिड़ी ख़बर त हू हिक ॿिए जा अज़लऊं वेरी आहिनि। हिते ठिकर था भॼनि त तू ज़फ़र जा कन थी भरे। अदी ॾाही थी जाए, तू अहिड़ो कम न कजांइ। ॾिसे बि अथी त मास्तर आहे कख छोणो, थोरी थोरी ॻाल्हि ते टांडो थींदो वञे। मथां वरी माई सभाई आई त नाज़ण पियो लुछो पियो वञे। पर मां जॾहिं कुझु कयां न, ज़फ़र खे शक उभरियो आहे त अज़रा किन्नी आहे, उहे चोर हुन ते आया हुआ। सच्ची बि छा? बाक़ी छितो छाते थियो आहे। चवे थो त मां भित जे ॿाहिरां अज़रा जे सैंडलनि जा निशान ॾिठा आहिनि। हाणे ॿुधाए त मां छा कयां? अल्लाह जे अखियुनि सां निशान ॾिठा अथई, पोइ त कते आहे। अदी मूंखां त वॾी ग़लती थी वई आहे। हिकु शकी, ॿियो चेड़ाक, इन खां त मां आज़ाद चङी हुयसि। उन सां शादी करे मां पछतायां पई। मूंखे नथो लॻे त इहो गाॾो हली सघंदो। किथे न किथे ज़रूर ॿुड़ी अची वेंदी। छोरी तू त खलकियूं न खिलाइजांइ, जेको थियो सो थियो, पई निभाइजांइ। छा चवंदा माण्हू? माण्हुनि जे चवण ते पंहिंजी ज़िंदगी ज़हर कंदसि छा? न बाबा, जेतिरो हली त हलाईंदसि, न त बस। छोरी जे अज़रा किथे फाथल आ त मांखे ज़रूर ॿुधाइजांइ। नाज़ण त हिते अज़रा अज़रा कई मौत तो वञे। मां त पंहिंजे अहमद जी तूं जान छॾायां। यार का ख़बर पई त उन रात अज़रा ते हमलो कंहिं करायो हो ऐं घर में केर घिड़िया हुआ? मां अज़रा जे मामले खां वधीक तुंहिंजे हमले ते फिक्रमंद आहियां, जो तुंहिंजे हमले जो पहिरियों ई कोन थो लॻे। मूंखे वरी अज़रा जो फिक्र आहे। मूं ते हमलो त पक सां बाबे करायो हूंदो, पर अज़रा ते मामलो इन जो बि तड़ थी सघे थो। ॿई चोर उहे बि मुंहिंजे ॻोठ जा ऐं मुंहिंजा हारी जेके अज़रा जे घर घिरिया हुया तुंहिंजे ॻोठ जा हारी हुआ। माना त उन रात उन्हनि खे अज़रा खे अगवा कराइणो हो
पर वो घर में मौजूद कोन हुई, उनखे तोसां निकरणो हुयो। तुंहिंजे करे अगवा कोन थी, इहो कम तुंहिंजे बाबे करायो आहे। छा चई अनवर? छा वाकई अज़रा खे बाबे अगवा करायो आहे? जेतिरो तूं उन ॾे वधंदे अज़रा जी ओतिरी तकलीफ़ वधंदी। जेतिरो थी सघे यार उनखे महफ़ूज़ कर। मां छा कयां? अनवर मां सही त नथो सघां न त अज़रा गैर महफ़ूज़ हुजे, पर मां कुछ करे बि त नथो सघां न। करे सघीं थो। प्यार जो मतलब ई आहे पाण विञाइण। पाण विञाए शरीफ़, ये डप ड्रावा छॾ, अज़रा बची पवंदई। मां उहो करणु नथो चाहियां जेको तूं चाहीं थो। अज़रा मुंहिंजो आइडियल आहे ऐं मां पंहिंजो आइडियल टोड़णु नथो चाहियां। लैला मजनू खां वठी अज़रा ऐं शरीफ़ सब मोहब्बतूं आइडियल आहिनि। ज़फर खान आख़िर ॻाल्हि छा आहे? हाँ? कहिड़ी ॻाल्हि? नई शादी करण जो इहो हरगिज़ मतलब कोन्हे त तूं ज़ाल खे ज़ाल न समझी, धीउ खे धीउ न समझी, ऐं हरू भरू तो ॿिन्ही खे पंहिंजे घर मां लोथे कढी छॾियो आहे। छो? इहा ज़ाल आहे, हाँ? इहा धीउ आहे जेका धीउ खे छुड़वाग छॾियो अथसि जो भितियूं में टपी थी वञे। बक्की थो तूं चरियो थी वियो आहीं तूं सफ़ा। में त इहो शर्म बि कोन्हे हरू भरू पंहिंजी धीउ ते अहिड़ा इल्ज़ाम थो हणे। तूं त को सफ़ा बेलजो बेशरम माण्हू आहीं। तो ई दिमाग़ ख़राब कयो आहे हुननि जो, तो ई दिमाग़ ख़राब करे छॾियो आहे। मां ॿुधाए थो छॾियां, छो थो पासो खणी हुननि जो? हाँ, अजायो खारे ख़राब कयो थी ॿिन्हिनि खे। छा चाहियो थी तोखे? माना त तोखे छॾे ॾियां त जीअं वणई तीअं तूं कंदो वञ। हूअ मुंहिंजे अबे जी धीउ आहे, मुंहिंजी भेण आहे। आख़िर मूंखे कहका न ईंदो त ॿियो कंहिंखे ईंदो? ऐं तूं नई ज़ाल जे चवण ते हुननि खे तकलीफ़ ॾींदे ऐं मां माठ कयो वेठो हूंदुसि। न ईअं कोन थींदो ज़फर, ईअं कोन थींदो।